अवाम खे हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो करणो पवंदो। PTI जे बानी चेयरमैन अफ़गानिस्तान मां दहशतगर्दनि खे पाकिस्तान अचण जी दावत ॾिनी। PTI जे पॉलिसियुनि सबबि अॼु मुल्क में दहशतगर्दी पकड़ियल आहे। दहशतगर्दनि बाबति जेको बि फ़ैसिलो कयो वियो उन बाबति उन्हनि खां पुछणु घुरिजे। असांजी फ़ौज ऐं पुलिस दहशतगर्दनि जे निशाने ते आहे। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे इस्लामाबाद में निगरान वफ़ाक़ी गृह वज़ीर सरफराज़ बुक्की सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त दुनिया खे कश्मीर जे मसइले ते सोचणो पवंदो। भारत आलमी क़ानूननि खे नथो मञे। आलमी क़ुवतूं केसीं ताईं भारती भञकड़ियूं क़बूल कंदियूं रहंदियूं। आसिफ अली ज़रदारी 12 साल अॻु शहीद भुट्टो जो क़त्ल रेफरेंस सुप्रीम कोर्ट में दाख़िल करायो हो। रेफरेंस ॿुधण वारे फ़ैसिले ते चीफ जस्टिस जा थोराइता आहियूं। रेफरेंस ते ॿुधणीअ जी लाइव कवरेज जी बि दरख़्वास्त कई आहे। भारतीय सुप्रीम कोर्ट जो तासबाणो फ़ैसिलो। वालारल कश्मीर जी ख़ासि हैसियत जे ख़ात्मे वारो फ़ैसिलो बरक़रार। वालारल कश्मीर भारत जो अणटुट हिस्सो करार। भारतीय सुप्रीम कोर्ट वालारल कश्मीर जी ख़ासि हैसियत बहाल करण बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। अदालत हिंदू इंतहा पसंद मोदी सरकार जो 5 अगस्त 2019 वारो फ़ैसिलो बरक़रार रखियो। भारतीय सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस DY चंद्रा फ़ैसिले में चयो आहे त भारत खे तस्लीम करण बाद जम्मू कश्मीर का अंदरूनी खुदमुख्तियारी नथो रखे। आर्टिकल 370 लगाइण आर्जी हो। आइन जे आर्टिकल 1 ऐं 370 मुताबिक़ वालारल जम्मू कश्मीर भारत जो अहम हिस्सो आहे। हर फ़ैसिलो कानूनी दायरे में नथो अचे। पाकिस्तान वालारल कश्मीर जी ख़ासि हैसियत बाबति भारतीय सुप्रीम कोर्ट जो तासुब ते ॿधल फ़ैसिलो रद्द करे छॾियो। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी चयो आहे त कश्मीर आलमी सतह ते तस्लीम थियल तकरारी इलाइक़ो आहे। वालारल कश्मीर जी ख़ासि हैसियत बाबति फ़ैसिलो रद्द करियूं था। वालारल कश्मीर ते भारतीय आइन ऐं सुप्रीम कोर्ट जे बालादस्तीअ खे तस्लीम नथा करियूं। भारत जो वालारल जम्मू कश्मीर में कब्ज़े वारो प्लान नाकाम थींदो। भारतीय सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी का हैसियत नाहे। कश्मीरियुनि खे गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि मुताबिक़ ख़ुदि इरादत जो हक़ हासिल आहे। आलमी कानून 5 अगस्त 2019 वारे गैर कानूनी क़दम खे तस्लीम नथो करे। पाकिस्तान कश्मीरियुनि जी सियासी, सफ़ारती ऐं अख़लाक़ी हिमायत जारी रखंदो।